FIA साइफर केस में PTI चेयरमैन ऐं अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी खे ॾोही करार ॾेई छॾियो। चालान ख़ुसूसी अदालत में जमा। PTI चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ केस हलाए सज़ा ॾियण जी इस्तदा। PTI चेयरमैन जो अॻूणो प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म खान जो नालो शाहिदनि जी फ़हिरिस्त में शामिल। ज़रियनि मूजिबि असद उमर जो नालो फ़हिरिस्त में शामिल न आहे। चालान जे मतन मूजिबि PTI चेयरमैन साइफर पाण वटि रखियो ऐं रियासती सीक्रेट जो ग़लति इस्तेमालु कयो। मस्तोंग में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलूस में थियल आपघाती धमाके जा वधीक 6 ज़ख़्मी फौत। शहीदनि जो अंग वधी 56 थी वियो। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ भुट्टी चयो आहे त मस्तोंग समेत पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्द वाक़िअनि में राह मुलविस आहे। दहशतगर्दनि जो ख़ात्मे ताईं पीछो जारी रखियो वेंदो। सकरन वेझो ॻोठ माड़ी जलबाणी में रेंजर्स ऐं पुलिस जी चढ़ाई दौरान क़त्ल थियल 4 ॻोठाणनि जा वारस पंहिंजनि प्यारनि जे खून सां इंसाफ़ जा मुंतज़िर। घरनि में कोरा मतल। मारिजी वियल ॻोठाणनि जे वारसनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी अखियुनि अॻियां असांजे प्यारनि खे क़त्ल कयो वियो। ज़िम्मेवारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। सकरन वेझो माड़ी जलबाणी में 4 ॻोठाणनि जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध सरापा एहतिजाज बणियल। SUP जस्कम ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतिजाज। कराची, हैदराबाद, सखर, कंबर, मेहड़, टंडो मोहम्मद खान, घोटकी, नसीराबाद, जामचोरो, खेरापुर, नुशरत फिरोज ऐं शिकारपुर में एहतिजाजी मुज़ाहरा। सन, मांझंद, बाण सैदाबाद, मिठियाणी, कोटड़ी, टंडो बागो, टंडो आदम, फुलजी स्टेशन, ठुल, लालू राइंग, ढोरो नारो ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाज। इस्लामाबाद में माड़ी जलबाणी वाक़े ख़िलाफ़ कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां एहतिजाज कयो वियो। सिंध हाई कोर्ट बार जे सॾ ते वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। बेगुनाह क़त्ल कयल ॻोठाणनि जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो। फातिमा पड़ो क़त्ल केस में पुलिस के डिजिटल फॉरेंसिक मां शाहिदियूं न मिलण जी तस्दीक। जांच ऑफिसर कदुस कलवड़ जो चवणु आहे त पुलिस के असद शाह जी हवेली मां हथ कयल डिजिटल वीडियो रिकॉर्ड जी फॉरेंसिक रिपोर्ट मिली वई आहे। DVR पुलिस के हथ अचण खां पोइ अॻु ई उन जी डेटा डिलीट कई वई हुई। DVR मां डिलीट कयल डेटा रिकवर नथी थी सघे। जवाबदार असद शाह पंहिंजे लैपटॉप मां बि समूरो रिकॉर्ड डिलीट करे छॾियो हो। जवाबदार असद शाह मोबाइल फोन जो बार बार गलत कोड ॿुधायो, जंहिं सबबि फोन मुकमिल लॉक थी वई। फॉरेंसिक माहिरनि मूजिबि पिन कोड खे बार बार खोलण जी कोशिश दौरान मोबाइल फोन जो समूरो रिकॉर्ड बि ख़त्म थी सघे थो। सखर पुलिस 48 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो। कातिलनि जी गिरफ़्तारी बाबति निगरान हुकूमत ऐं IG सिंध जा वाइदा बि वफ़ा न थिया। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर में यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां 48 ॾींहनि में अलामती बुख हड़ताल जारी रखी वई। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि ऐं सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट तहरीक जे ॿिए मरहले में सुभाणे खां रीजन जे समूरनि प्रेस क्लबनि आॾो बुख हड़ताली कैंपूं क़ाइम करण जो ऐलान करे छॾियो।
न एस्टेब्लिशमेंट से टकराव में अचबो न ई वरी इंतकामी सियासत कबी नून लीग की क़यादत ईंदड़ चूंड मुहिम लाइ बयानियो तैयार करे वरतो। ज़रियन मूजिब लंडन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ, शहबाज शरीफ, मरियम नवाज ऐं ॿियनि अॻवाननि जी गॾिजाणी दौरान नून लीग जे बयाने खे हतमी शक्ल ॾिनी वई। नून लीग तरफ़ां चूंड मुहिम दौरान माशी एजेंडा ते ध्यानु ॾियण जो फ़ैसिलो, मुल्की मसइलनि जे हल लाइ ॿियनि पार्टियुनि सां गॾिजी विहण ते इतिफ़ाक़ कयो वियो। इसाक डाल लंडन खां पाकिस्तान लाइ रवानो थी वियो। सिंध के निगरान वडे वजीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़िर से पंजाब के निगरान वडे वजीर मोहसिन नकवी की मुलाकात। बिन्हीं सूबन के कचे में एक ही वक्त धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन ते इत्तेफाक। सीएम हाउस के तर्जमान मूजिब बिन्हीं निगरान वडे वजीरन एक ही वक्त सिंध और पंजाब के कचे में ऑपरेशन करण ते इत्तेफाक कयो। इजलास में फैसलो कयो वियो त बिन्हीं सूबन जूं एजेंसीज़ पंहिंजनि इलाइक़नि में कम कंदियूं। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॿिया इदारा इंटेलिजेंस इदारा एक ॿिए सां रिपोर्ट्स में शेयर कंदा। महांगाई सटियल अवाम लाइ चङी ख़बर। पेट्रोलियम चेन जे अघनि में अॼु राति घटिताई जो इम्कान। ज़रियन मूजिब डॉलर जो मुल्क घटिजण ऐं रुपयो मज़बूत थियण सबबि पेट्रोलियम चेन जा अघ घटाया वेंदा। आलमी मंडी में बि तेल जा अघ घटिजी विया। पेट्रोलियम चेन जे अघ में 10 खां 12 रुपयनि ताईं घटिताई जो इम्कान। अॼु राति बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। तेल के अघन में घटिताई का अॻु हुकूमत LPG के अघन में इजाफो करे छॾियो। घरेलू सिलेंडर 246 रुपया 15 पैसा महांगो थी वियो। घरेलू सिलेंडर के फी मण कीमत 2592 रुपया 300 पैसा थी वही। नोटिफिकेशन जारी। LPG की फी मण कीमत में 20,860 रुपया इजाफो। नयूं कीमतों रात 12 वगे लागू थी वेंदियूं। निगरान वडे वजीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़िर खानगी तालीमी इदारन में 10 सैकड़ो ॿारन के मुफ्त तालीम ॾियण वारे कानून ते हिक हफ़्ते अंदर अमल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। मकबूल बाक़िर तालीम वारे सेक्रेटरी के खत लिखी कानून ते अमल न कंदड़ खानगी तालीमी इदारन खिलाफ कार्रवाई करण की हिदायत करे छॾी। मकबूल बाक़िर चयो आहे त कानून 2013 खां लागू आहे पर तालीम खातो अमल कराइण में नाकाम वियो आहे। कानून ते 7 ॾींहनि अंदर अमल कराए रिपोर्ट ॾिनी वञे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी करप्ट तरीन इदारो बणिजी वियो। सिस्टम आॾो जांच इदारा बि बेवस। एंटी करप्शन कराची में गैरकानूनी अदावतन बाबत कार्रवाई या रिपोर्ट्स तैयार करण जो अमल के छॾे ॾिनो। सिंध जे निगरान हुकूमत बि गैरकानूनी अदावतूं रोकण में नाकाम। भताखोरी केस में SPCA जे गिरफ्तार कयल सीनियर बिल्डिंग इंस्पेक्टर ज़िया उर्फ काला कराची शहर में बिल्डर्स का भत्तो उगाड़ींदड़ 65 खां वधीक ऑफिसर्स जा नाला बि पधरा करे छॾिया। KT न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर में SBCA में थींदड़ करप्शन जा समूरा लिकल पासा बि साम्हूं अची विया। ज़िया उर्फ काला जे इंट्रोगेशन रिपोर्ट मूजिब आगा गालिब, फारूक सुमरो, दानिश नारे जो, जहांगीर मंगी, रियाज जाखरो बिल्डर्स का भत्तो वसूल कनि था। वकार हाशमी, राव निसार अहमद, माजिद मंगी, असदुल्ला चांडियो, अतर रफीक, खालिद सुमरो, नबी बख्श जरदारी ऐं ॿिया भत्तो वसूल कंदड़ ऑफिसर जी फ़हरिस्त में शामिल। कराची के इलाके गुलशन हदीद भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग। स्टेट एजेंसी जो मालिक दोस्त समेत मारिजी वियो। सूमार गोठ में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हणी गुपचाणी वासी जवार कोकर ऐं अतर जोकियो के क़त्ल करे छॾियो। सोराब गोठ में हथियारबंदनि हथां मुफ्ती कैसर फारूक क़त्ल। सरजानी टाउन जे बिरोई गोठ में भी हिकु ॼणो मारिजी वियो।
उडेरुलाल वेझो मुबैना तौर बदफेली बाद घुटा ॾेई क़तल कयल नीगर जे वारसनि जो क़तल जो केस दाख़िल न थियण खिलाफ़ थाणे अॻियां धरणो। वारसनि जो चवणो त जवाबदारनि असांजे नीगर खे बदफेली जो निशानो बणाए घुटा ॾेई क़तल करे छॾियो, पर पुलिस कातिल गिरफ़्तार न पई करे। नारो भरिसां बि घुटा ॾेई क़तल कयल ॻोठाणे जे वारसनि जो सोरा थाणे अॻियां लाश रखी धरणो। वारसनि मूजिबि असांजे हमराह खान मोहम्मद वसीर खे औसाद मोहम्मद ऐं महरम शर ज़मीन जी तकरार तां घुटा ॾेई क़तल कयो आहे। थुल्मा 7 क्लास जी शागिर्दानी पुरस्कार नमूने गुम। शहर जे रहीमाबाद कॉलोनी वासण शागिर्दानी ज़ारा सरकी सुबुह स्कूल वेंदे गुम थी वई। वारस सख़्त परेशान। दोदापुर वेझो ॻोठ मोहम्मदपुर वासी नौजवान नेमतुल्ला सुहाग पुरस्कार नमूने गुम। वारसनि पारां नौजवान जे ॻोल्हा में मदद जी अपील। लाड़काणे जे लाहौरी मले वासी चिंची ड्राइवर अली रज़ा चांडियो बि पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वालद जी फरियाद ते सिविल लाइन थाणे ते एनसी दाख़िल कई वई। अमरीकी शहर न्यूयॉर्क में तूफ़ानी बरसातुनि सबब शहर जा रोड रस्ता दरिया में तब्दील थी विया। शहर जे अंडरग्राउंड रेलवे स्टेशन ऐं दुकाननि में बि पाणी बीजी वियो। बरसात सबब सवे उॾामूं मुअतल थी वियूं। शहरी गोॾे जेॾे पाणी मां गुज़रण ते मजबूर। केतिराई माण्हू घरनि में फाथल रहिया। ऐं मिस्र में शादी दौरान शादी हाल खे लॻल बाहि जा फुटेज साम्हूं अची विया। शादी तकरीब दौरान हाल खे बाहि लॻण बाद जाञनि खे भॼंदे ॾिसी सघिजे थो। शादी तकरीब दौरान बाहि वारे वाक़े में कुंवार समेत 98 जाञी फौत थिया। जंहिं जी हिक ई इलाइक़े में तदफीन कई वई।